अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो हक़सत न्यूज़ नाज़रीन का खबर शामिल कंदानो। काज़ी अहमद खान जाते काज़ी अहमद लग मशाक स्टाफ लग कमाल शाह दरगाह वटि मीरानी बिरादरी जे सखावती तकरार का मुबीना तौर ते जवाबदार शहजादो मीरानी ऐं बशीर मीरानी घर में दाख़िल थी करे अंधाधुंध फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में 13 साला मासूम न्याणी सफ़िया के सख्त ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे काज़ी अहमद अस्पताल आंदो वियो, जिथां सीरियस हालत हुजण करे नवाब शाह मुंतकिल कयो वियो। मासूम न्याणी जे वालिद रांझन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त चंद ॾींहं पहिरियां असांखे पंहिंजे सोटरनि फ़ोन ते धमकियूं ॾिनियूं हुयूं त असां तव्हांखे मारे छॾींदासीं। इहो रिकॉर्डिंग मोबाइल फ़ोन में मौजूदु आहे, जंहिंखां पोइ अॼु तक़रीबन 11 बजे ऐं ॿी माण्हुनि घर जे भित क्रास अंधधुंध फायरिंग कई, जंहिंमें मुंहिंजी मासूम न्याणी 2 गोलियूं लॻियूं आहिनि। वधीक चयो वियो आहे त असांजो संगावती तकरार हलंदड़ आहे, असांखे इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। रिपोर्टर मुमताज़ अली सुमरो, हक़सत न्यूज़, काज़ी अहमद।